वाक़े ॿुधाईंदा हलूं। पनियाकिल में 5 ॾींहं अॻु अगवा थी विया नीगर हदियतुल्ला कलोड़ो बाज़ियाब न थी सघियो आहे। नीगर जे वारसनि सियासी समाजी तंज़ीमुनि नीगर जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे अयास शेख। जी अयास सुमरा पवारी जो रहवासी 12 वरनि जो नीगर हाफ़िज़ क़ुरान हदियतुल्ला कलोड़ो जेको 5 ॾियारा अॻु हथियारबंदनि सां अगवा थी वियो। इन सिलसिले में नीगर जे वारसनि सियासी समाजी अॻवाननि शहरनि सिविल सोसाइटी ऐं ॿियनि पारां हिते एहतजाज कयो वियो आहे। हिते जेके अॻवान ऐं नीगर जा वारस मौजूद आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हीअ जो हिदायत लाइ मासूम जेको 12 सालनि जो हाफ़िज़ क़ुरान आहे उनखे बि बख़्श न कयो वियो आहे। असांजे हिन पनियाकिल जे अंदरि हिन बेहस हुकूमत ऐं पुलिस जी नाअहली जे करे हीअ जेका रोज़ चोरा अगवाकारियूं धाड़ा फुरूं ऐं रोज़ाने जो बुनियादनि ते मोटरसाइकिलायूं ऐं जेके थियनि पियूं हिन महिल ताईं असां सरापा एहतजाज हुयासीं। अञा असांजो एहतजाज जारी हुयो। शफ़ीक वाघो अब्दुर्रहीम वाघो अञा घर न पहुता आहिनि त मथां वरी असांजा कलोड़ा बिरादरी जा दोस्त भॼणा खया विया। हिकिड़ो त घर मोटी आयो पर मासूम 12 सालनि जो हाफ़िज़ क़ुरान खयो वियो आहे। असां चाहियूं था त सिंध हुकूमत सिंध पुलिस फौरी एक्शन वठी करे 3 ॾींहंनि जे अंदरि ही जेके असांजा मग़वी दोस्त आहिनि इहे घर पंहिंजी अमन सां अची मिलनि पंहिंजे ॿाहिरनि सां अची मिलनि। हिन एहतजाज में असांजी चिटी ऐं वाज़ियो इहा घुर हुई त पनियाकिल जा 3 जेके धाड़ेलनि वटि बांदी पढ़ियल नौजवान आहिनि हदियतुल्ला कलोड़ो जेको मासूम 12 सालनि जो आहे, शफ़ीकुर रहमान ऐं अब्दुर्रहीम जेको पनियाकिल जे भलाई फलाह जे लाइ सरापा एहतजाज हूंदा हुआ असां सां गॾु हूंदा हुआ उहे अॼु असांजे विच में मौजूदु कोन्हनि। असां हिननि जी रिहाई जो आला अदलिया खां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां सुप्रीम कोर्ट खां ऐं जेको आर्मी जे चीफ खां ऐं DIG IG SSP सखर सां खां इहो मुतालबो कयूं था त असांजा मासूम बचड़ा असांखे जेको आहे ॾिना वञनि। ख़ासि करे जेको आहे पनियाकिल असांजो जेको आहे तालुको आहे उहो मां सम्झां थो हिन महिल सॼी सिंध जे हवाले सां जेको आहे उहो टॉप ते जेको आहे बीठो आहे। आए ॾींहं जेको आहे पंहिंजो चोरियूं ऐं फुरूं मोटरसाइकिलूं त मां सम्झां थो दर्जने जेको आहे डेली जेको आहे पंहिंजो खसिजनि थियूं जेको आहे अचनि थियूं पर हींअर असांजो हितां जो कोई बि माण्हू महफ़ूज़ जेको आहे पंहिंजो कोन्हे। असां जेको आहे पुछणु चाहियूं था आला इंतिज़ामिया खां जेको आहे पंहिंजो DIG खां SP खां जेको आहे चूंडियल नुमाइंदनि खां बाबा असां पनियाकिल वारनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे। जी हिते अॻवाननि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त 12 सालनि जो मासूम नीगर हदियतुल्ला कलोड़ो जेको क़ुरान जो हाफ़िज़ आहे उनखे हथियारबंदनि अगवा कयो आहे। 5 ॾींहं गुज़री विया आहिनि पर पुलिस हिन महिल ताईं का बि मदद करण लाइ तयारु न आहे ऐं हिननि DIG सखर SSP सखर समेत बस वारनि खे 3 ॾींहंनि जो चितार ॾिनो आहे त 3 ॾींहंनि जे अंदरि अगरि पनियाकिल मां अगवा थियल मासूम नीगर ऐं ॿिनि भाइरनि खे बाज़ियाब न करायो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी।